अदा आज मां ॾाढो खुश आहियां। अदा खुशी का वजह है? अदा आज एहसास प्रोग्राम जा मूं पैसा हलाया, केको 1000 कटियम, केको 2000 कटियम। छा तू यो सही कयो? अदा बिल्कुल सही क्यों? पूरी दुनिया में सिंधी मशहूर है, त सिंधी गैरती है। यानी जे हक ते धाड़ा हणे दो, गैरतमंद सिंधी सदाए दो। तो सिंधी चवण सिंधियुनि जी तोहीन आहे। गरीब रनज़ालन जा पैसा खाई मां पंहिंजा लख सिराया थो। मां तुझे अॻियां सूअर जो कुते जो गोश्त का खाईंदे? असां मुसलमान आहियूं, असां त इहे शयूं हराम आहिनि। तू जेको इहो हराम खाईंदो सूअर खां वधीक इहो हराम आहे। शर्म कर तोखे पंहिंजी माउ पीउ सां प्यार हुजे हा न। पराई नियाणियुनि जा हक़ न खायां। तोखे हुकूमत कुझु नथी करे। हुकूमत ॿधल आहे, न त असांखे कहिड़ी ताक़त आहे। मां हाणे सम्झी वियुमि। हुकूमत समुंड मां सुई कढी वेंदी आहे, हिते सरेआम भरत हले थी। अदा अॼु खां पोइ मां न वरदुमि, ॿिया जिथे किथे वरदा। हुकूमत सख़्ती करे बहितर आहे। शुक्र आहे तूं त अमल कयो, तूं त सम्झी वई।